अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि अंदरि सभिनी सिंधियुनि खे सक़ाफ़ती ॾियारे जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। नज़र विझूं था अॼु जी अहम ख़बरुनि ते। नवाब शाह सूबाई वज़ीर सिहत ऐं पॉपुलेशन वेलफेयर डॉक्टर अज़रा पेचो चयो आहे त शहरनि जे मास्टर प्लान जी तयारी में वधंदड़ आबादी ऐं मुआशी सरगर्मियुनि खे नज़र में रखंदे वॾे अरसे लाइ प्लानिंग कई वञे त जीअं मुस्तक़बिल में आबादी जे ज़रूरतुनि मुताबिक़ तालीम, सिहत, पीअण जे साफ़ पाणी ऐं गंदे पाणी जे नेकाल समेत ॿियनि शहरी सहूलियतुनि जी फ़राहमी में आसानी थी सघे। शहरनि जे मास्टर प्लान जी हतमी तयारी लाइ पहिरियां शहरनि जे मुकमल सर्वे ऐं मौजूदा शहरी सहूलियतुनि खे नज़र में रखंदे प्लानिंग कई वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन अॼु सिंध हुकूमत जे प्लानिंग ऐं डेवलपमेंट खाते पारां अर्बन पॉलिसी ऐं स्ट्रेटेजिक प्लानिंग तहत नवाब शाह नौशरो फेरोज़ ऐं सांगड़ शहर जे 2037 ताईं मास्टर प्लान जी तयारी जे सिलसिले में DC ऑफिस जे दरबार हाल में मुनक़िद थियल सेमिनार खे ख़िताब कंदे कयो। मातली पुलिस मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। हैदराबाद रोड ते SHO महमूद खान पठान जी अॻुवाणी में चेकिंग दौरान करोला कार में 12 कटा मेनपुड़ी, चूरो ऐं 1 कटो तयारु थियल मेनपुड़ियूं बरामद करे वरितियूं आहिनि ऐं हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हिकु जवाबदार मौक़े ते फ़रार थी वियो। पुलिस ॿिन्ही जवाबदारनि मथां मंशात एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे SHO मातली चयो त इंशाअल्लाह मातली खे मंशात खां पाक, साफ़ ऐं अमन वारो शहर बनाइण में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदुसि ऐं शहर वासियुनि जी उमेदुनि ते पूरो लहंदुसि। ॿिए तरफ़ मातली पुलिस जे शानदार कार्रवाई ते शहरनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। लाड़काणो जमियत उलमा इस्लाम ज़िले लाड़काणे जे अमीर मौलाना नासिर ख़ालिद महमूद सूमो चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं सियालकोट जी फैक्ट्री में पेश आयल वाक़िओ क़ाबिल मज़मत ऐं शर्मनाक आहे, जंहिं जी आला सतह जांच थियणु घुरिजे। जेकॾहिं रियासत तौहीन रिसालत ऐं ख़तम नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कंदी त अहिड़े क़िस्म जा वाक़िआ पेश ईंदा रहंदा। माज़ी में तौहीन रिसालत जे जवाबदारनि खे हुकूमती सरपरस्ती में ॿाहिरि मुल्कनि ॾांहुं फ़रार कराइण सबबि अहिड़ा रद अमल पिणु ईंदा आहिनि। हिन चयो त मुस्लमान रसूल करीम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजी जान खां बि वधीक मोहबत कनि था। जॾहिं त यूरोप कॾहिं गुस्ताखाना खाकनि त कॾहिं इज़हार राय जी आज़ादी जे नाले ते मुस्लमाननि जे जज़्बातनि सां खेॾंदो रहे थो। अहिड़े वाक़िअनि जी आड़ में आलमी इस्टेब्लिशमेंट मज़हबी तबक़े ख़िलाफ़ आइन खे इस्लामी शिक जी उबतड़ बणाइण जी साज़िश कंदी आहे। मातली गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल में सिंध अमर सां मोहबत जे वचन वरजाइण लाइ सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। स्कूल जे टीचरनि ऐं शागिर्दनि पारां सक़ाफ़ती वेस पहिरियों सिंधी सक़ाफ़त बाबति तक़रीरूं ऐं टेबलोस पेश करे सिंधी गाननि ते रक़्स कयो वियो। इन मौक़े ते स्कूल जी हेड मिस्ट्रेस कौसर परवीन, नदीम शेख, मैडम फारिया सूमरो, मैडम यास्मीन ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध सदियुनि खां सहप रवादारी ऐं अकुल ऐं ॾाहप जे मैदार रही आहे, जंहिंजो मिसाल मुंहिंजे दड़े जी क़दीम ऐं कराची जी जदीद तहज़ीब आहे। सिंध जी सक़ाफ़त हज़ारे साल पुराणी ऐं शाहूकार आहे। सिंध अमर सां मोहबत जो वचन वरजाइण ऐं तारीख़ी मागनि खे दुनिया आॾो उजागर करणु आहे। उडेरो लाल नेशनल प्रेस क्लब में इल्मु प्रायो सिंध संवारियो जे उनवान सां सक़ाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिं में सिंधी अदबी संगत ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल महिमाननि शिरकत कई। इन ई मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे अमीन उडेराई, एहसास मीरल, ख़ुदा बख़्श छुटो, अब्दुल रज़ाक छुटो ऐं ॿियनि चयो त इल्मु इंसान जी टीं अखि आहे। हर इंसान खे इल्मु पिराइणु घुरिजे ऐं सिंध जे सक़ाफ़त खे उजागर करण लाइ अहिड़ा प्रोग्राम हर हंधि थियणु घुरिजनि। असांजी सक़ाफ़त ॾिसी ॿियनि क़ौमुनि जा माण्हू बि पंहिंजी सक़ाफ़त खे यादि कनि था। सिंधी सक़ाफ़त हज़ारे साल पुराणी आहे ऐं असां हीउ ॾींहुं मल्हाईंदे ईद खां बि वधि ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं। मलीर पाकिस्तान ख़ासकली इताद जे अॻुवाननि ईसा ख़ासकली, रफ़ीक ख़ासकली, निसार ख़ासकली ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़ासकली बिरादरी ऐं ॿियूं क़दीमी बिरादरियूं मलीर में सदियुनि खां आबाद आहिनि, पर सिंध हुकूमत चूंडियल निमाज़नि तोड़े मकानी इदारनि असांजे ॻोठनि खे नज़रअंदाज़ कंदे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो आहे। हिननि चयो त क़दीमी बिरादरियुनि खे एतमाद में वठण खां सवाइ नए मकानी निज़ाम जो बिल, जंहिंसां ॻोठनि जो वजूद, ज़रई ज़मीनूं, क़दीम विरसा ख़तरे में पइजी विया आहिनि। पाकिस्तान जे वजूद खां वठी हेसी ताईं मकानी इदारनि जे निज़ाम जी आड़ में तजुर्बा करे हमेशह ॿहिराणनि खे निशानो बणायो वियो आहे। कॾहिं ज़िले काउंसिल त कॾहिं टाउन मड़े वसीला फबाए ज़ुल्म कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त ज़िले काउंसिल कराची फौरी तौरु बहाल करे हदबंदियूं कयूं वञनि ऐं अॻूणे ज़िले काउंसिल कराची में थियल करप्शन ऐं अक़रबा परवरी तहत कयल भर्तियुनि जी जांच कराई वञे। ॿी सूरत में मरहल वार तहरीक हलाईंदासीं। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल डेली कल्याण।